नाज़रीन, पाकिस्तान जे मरनी यूनिवर्सिटियुनि खे पॉलिसी गाइडलाइन ॾींदड़ इदारे हायर एजुकेशन कमीशन यूनिवर्सिटियुनि अंदर होली मल्हाइण ते एतिराज़ वारींदे अहिड़नि प्रोग्रामनि खे रोकण जी हिदायत करे छॾी आहे। इन सिलसिले में हायर एजुकेशन कमीशन जी एग्जीक्यूटिव डायरेक्टर शाइस्ता सुहेल तरफ़ां सभिनी यूनिवर्सिटियुनि खे हिकु ख़त लिखियो आहे। ख़त में समूरी यूनिवर्सिटियुनि जी इंतिज़ामिया खे हिदायत कई वई आहे त इहे इदारनि अंदर हिंदुनि जे तहेवार होली मल्हाइण जहिड़ियूं तक़रीब मुनक़द थियण न ॾियनि। अहिड़नि तक़रीबनि सां पाकिस्तान जी इस्लामी सुञाणप मुतासिर थिए थी। हिक तरफ़ा ख़त में ॼाणायो वियो आहे त आला तालीमी इदारनि जो मक़सद सुठा शहरी पैदा करण ऐं पाकिस्तान जी असल सुञाणप खे अॻिते खणी हलंदड़ सक़ाफ़त खे हथी वठाइण आहे। ख़त में वधीक चयो वियो आहे त वेझड़ाई में इहो नोट करायो वियो आहे त यूनिवर्सिटियुनि अंदर हिंदुनि जे ॾींहुं होली समेत अहिड़ियूं तक़रीबूं मल्हाई वेंदियूं आहिनि जेके पाकिस्तान जी सुञाणप जी उबतड़ आहिनि। इन करे यूनिवर्सिटियुनि जूं इख़्तियारियूं अहिड़ा इंतज़ाम कनि जीअं पाकिस्तान जी इस्लामी सुञाणप उजागर थिए। हेक मौजूद पाकिस्तान सभिनी मज़हबनि जो एतिराम कंदड़ मुल्क आहे, पर पाकिस्तान जी इस्लामी सुञाणप सभ खां उत्तम आहे। वाज़ेह रहे त कुझु ॾींहं अॻु इस्लामाबाद जी यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि तरफ़ां होली जो ॾिहाड़ो मल्हाइण ते तकरार खड़ो कयो वियो। शागिर्दनि खे धमकायो, हिरासा पिणु कयो वियो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾियूं पिया त पाकिस्तान जे मरनी यूनिवर्सिटियुनि खे पॉलिसी गाइडलाइन ॾींदड़ इदारे हायर एजुकेशन कमीशन यूनिवर्सिटियुनि अंदर होली मल्हाइण ते एतिराज़ वारींदे अहिड़नि प्रोग्रामनि खे रोकण जी हिदायत करे छॾी आहे। इन सिलसिले में हायर एजुकेशन कमीशन जी एग्जीक्यूटिव डायरेक्टर शाइस्ता सुहेल तरफ़ां सभिनी यूनिवर्सिटियुनि खे हिकु ख़त लिखियो वियो आहे। ख़त में समूरी यूनिवर्सिटियुनि जी इंतिज़ामिया खे हिदायत कई वई आहे त इहे इदारनि अंदर हिंदुनि जे तहेवार होली मल्हाइण जहिड़ियूं तक़रीबूं मुनक़द थियण न ॾियनि। अहिड़नि तक़रीबनि सां पाकिस्तान जी इस्लामी सुञाणप मुतासिर थिए थी। हिक तरफ़ा ख़त में ॼाणायो वियो आहे त आला तालीमी इदारनि जो मक़सद सुठा शहरी पैदा करण ऐं पाकिस्तान जी असल सुञाणप खे अॻिते खणी हलंदड़ सक़ाफ़त खे हथी वठाइण आहे। ख़त में वधीक चयो वियो आहे त वेझड़ाई में इहो नोट कयो वियो आहे त यूनिवर्सिटियुनि अंदर हिंदुनि जे ॾींहुं होली समेत अहिड़ियूं तक़रीबूं मल्हाई वेंदियूं आहिनि जेके पाकिस्तान जी सुञाणप जे उबतड़ आहिनि। इन करे यूनिवर्सिटियुनि जूं इख़्तियारियूं अहिड़ा इंतज़ाम कनि जीअं पाकिस्तान जी इस्लामी सुञाणप उजागर थिए। हेक मौजूद पाकिस्तान सभिनी मज़हबनि जो एतिराम कंदड़ मुल्क आहे, पर पाकिस्तान जी इस्लामी सुञाणप सभ खां उत्तम आहे। वाज़ेह रहे त कुझु ॾींहं अॻु इस्लामाबाद जी यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि तरफ़ां होली जो ॾिहाड़ो मल्हाइण ते तकरार खड़ो कयो वियो। शागिर्दनि खे धमकायो ऐं हिरासा पिणु कयो वियो।